अहम ख़बर अव्हांखे ॾियूं। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां तवानाई वारे वफ़ाक़ी वज़ीर खुर्रम दस्तगीर मुलाक़ात कई आहे। मुलाक़ात दौरान सिंध में बिजली जी लोड शेडिंग जे मसइले बाबति ॻाल्हि ॿोल कई वई आहे। उन मौक़े ते वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त सिंध जे ॻोठनि में 12 खां 14 कलाक लोड शेडिंग कई पई वञे। लोड शेडिंग सबबि ज़रई पैदावार खे नुक़सान पहुतो आहे। वफ़ाक़ी वज़ीर खुर्रम दस्तगीर वॾे वज़ीर खे यकीन ॾियारींदे चयो आहे त हू पहिरें मरहले में हेस्को ऐं सेप्को खे लोड शेडिंग घटाइण जी हिदायत कंदो, जॾहिं त ॿिए मरहले में लोड शेडिंग जे ख़ात्मे लाइ क़दम खयां वेंदा। मुलाक़ात दौरान वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह कराची में बि बिजली जे मसइले बाबति वफ़ाक़ी वज़ीर खे आगाह कयो। वफ़ाक़ी वज़ीर खुर्रम दस्तगीर यकीन ॾियारींदे चयो त अॼु खां ई कै इलेक्ट्रिक जे CEO खे हिदायत करे शहर में बिजली जे मसइले खे हल कयो वेंदो।